الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون मुख्तसर हम्द व सना ऐं दुरूद व सलात खां बाद अल्लाह रब्बुल आलमीन असांखे माह रमज़ान जा 29 या 30 रोज़ा रखण खां पोइ शुक्र अदा करण जो हुकुम ॾिनो ऐं इहो हुकुम ॾिनई त तव्हां अल्लाह ताला जी वॾाई बयानु कयो जंहिं मालिक तव्हांजे लाइ दीन खे आसान फरमायो आहे ऐं तव्हां ॻाणेपे जा 29 या 30 ॾींहं पूरा करे हिकु वॾो अजर ऐं सवाब माणे चुका आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन जा असां ते बेशुमार अहसान आहिनि, इंसान ॻणे नथो सघे, शुमार करे नथो सघे। रब्बुल आलमीन जे उन्हनि नेमतनि अहसाननि मंझां हिकु वॾो अहसान हीअ आहे जो मालिक असांखे इस्लाम जहिड़ो अज़ीम दीन अता फ़रमायो ऐं असांखे मुस्लमान बनायईं। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे ज़िंदगी जे अंदरि माह रमज़ान जहिड़ो अज़ीम ऐं भलारो महीनो अता कयो ऐं गॾोगॾु हिन मुक़दस महीने जे अंदरि हिन भलारे महीने जे अंदरि रब्बुल आलमीन असांखे इहा तौफ़ीक़ अता फ़रमाई जिन सॼे सारे महीने जे अंदरि असां अल्लाह ताला जी इबादत कई, निमाज़ूं पढ़ियूं, रोज़ा रखिया, क़ुरान करीम जी तिलावत कई ऐं दुआउनि जो अहतमाम कयो। तंहिं करे अल्लाह रब्बुल आलमीन जे इन तौफ़ीक़ ते हिकु मुस्लमान खे अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु खपे। केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे ज़िंदगी जे अंदरि हीउ महीनो मिलियो, सिहत बि उनखे हासिलु आहे, पर उन जे बावजूदि उन्हनि खे तौफ़ीक़ न मिली सघी जो हिन भलारे महीने जे अंदरि नेक अमल करे सघनि, रोज़ा रखी सघनि, बल्कि हिन भलारे महीने जे अंदरि उहे नेकी खां परे रहिया। तंहिं करे जंहिं माण्हूअ खे अल्लाह ताला हिन मुक़दस महीने में नेकियूं करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई, उन्हीअ खे अॼु अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु खपे। मुंहिंजा दोस्तो, साॻी तरह सां अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत के अंदरि उन इंसान खे उम्मीदवार रहणु खपे त रब्बुल आलमीन
ज़रूरु मुंहिंजे गुनाहनि खे मुआफ़ कंदे ऐं मुंहिंजे नेकियनि खे क़बूल कंदे मूंखां राज़ी थींदो। अलाह ताला जॾहिं एॾियूं वॾियूं नेमतूं ॾेई छॾियईं, सिहत ॾिनई, हिदायत ॾिनई, नेकी जी तौफ़ीक़ ॾिनई, सॼो सारो महीनो इंसानु इबादत कंदो रहियो, त पोइ हाणे अल्लाह जी ज़ात में अञा वधीक रहमत जो उम्मीदवार बि आहे ऐं ख़्वाहिशात खे पूरी करण जी उनखे उमेद बि आहे त रब्बुल आलमीन मुंहिंजे मज़ीद ख़्वाहिशनि खे पूरो कंदो। हिकु मोमिन मुस्लमान जी मज़ीद कहिड़ी ख़्वाहिश आहे जो हू इंसानु ख़्वाहिश करे सघे? उहे बेशुमार शयूं अहिड़ियूं मौजूदु आहिनि जिन जो मोमिन खे इंतज़ारु आहे ऐं अल्लाह जी ज़ात में उमेद आहे त रब्बुल आलमीन मूं सां भलाई वारो मामिलो फ़रमाईंदो, मुंहिंजे लाइ बहितरी जा फ़ैसिला फ़रमाईंदो। उन्हनि नेक ख़्वाहिशनि मंझां हिकु ख़्वाहिश हीअ आहे त मुस्लमान अल्लाह ताला जी ज़ात में पुर उमीद रहंदो आहे त रब्बुल आलमीन मूंखे सॼी ज़िंदगी दीन ते अमल जी तौफ़ीक़ अदा कंदो, साबित क़दमी नसीब फ़रमाईंदो, ताजो मुंहिंजो मौत बि ईमान ऐं इस्लाम ते थींदो। मुस्लमान हमेशह जी फ़िक्र में हूंदो आहे त मुंहिंजो मौत ईमान ते थिए, इस्लाम ते थिए। तव्हांजो अल्लाह जा पैगुंबर अल्लाह ताला खां इहे दुआऊं घुरंदा विया। सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जी दुआ क़ुरान करीम जी सूरह यूसुफ में मौजूदु आहे। फातिर अस्समावाति वल अर्ज़ अंत वली फिद दुनिया वल आखिरा तवफ़नी मुस्लिमा व अलहिक़नी बिस्सालिहीन। ऐं मुंहिंजा मालिक तो दुनिया जे अंदरि सभई नेमतूं ॾिनियूं, हाणे हिकिड़ो ई मुतालबो आहे त मुंहिंजो मौत इस्लाम ते थिए। अल्लाह जो पैगुंबर आहे, पर घुर कहिड़ी करे थो, मुतालबो कहिड़ो आहे, फ़िक्र कहिड़ी ॻाल्हि जो आहे त मौत इस्लाम ईमान ते थिए। इंसान ते जॾहिं मौत जो टाइम ईंदो आहे, जेकॾहिं हुन जो मौत इस्लाम ईमान ते आहे त अल्लाह जा मलाइक उन जे हक़ में ख़ुशख़बरी खणी करे ईंदा आहिनि। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। फरमाई मौत जे टाइम ते मलाइक लही ईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि ख़ौफ़ न कर, ग़मगीन न थी, उहा जन्नत माणे करे ख़ुशि थी वञ। नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरा वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन। दुनिया में जेके नेकी जा कम कंदो हुए, असां तोसां गॾु हुयासीं, असांजी मदद तोसां शामिल हाल हुई, ऐं अॻियां जेका ज़िंदगी आहे उन में बि असां तुंहिंजे लाइ मददगार काफ़ी। अंदाज़ो लॻायो उहो इंसानु केॾो ख़ुशि नसीब आहे जंहिंजे मौत जे टाइम ते अल्लाह जा मलाइक इहा ख़ुशख़बरी खणी करे अचनि, जन्नत जी ॻाल्हि कनि। ॿिए तरफ़ हिकु अहिड़ो माण्हू आहे जेको मालदार आहे, करोड़पति बि आहे, दुनिया जो वॾो उहिदो उन वटि आहे, पर ज़िंदगी जे अंदरि दीन ते अमल न करे सघियो, नेकी जी तौफ़ीक़ न मिली सघी, तव्हांजो मौत जो टाइम अची वई। रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि इन इंसान जे मौत जो बि नक्शो छिकियो आहे। वलौ तरा इज़ ज़ालिमून फ़ी ग़मरातिल मौत वल मलाइकतु बासितू ऐदीहिम अख़रिजू अनफुसकुम अल-यौम तुजज़ौन अज़ाबल हून बिमा कुंतुम तक़ूलून अलल्लाहि ग़ैरल हक़। फरमाई जेके ज़ालिम इंसान आहिनि जिन दुनिया जे अंदरि अल्लाह ताला खे राज़ी रखण जी कोशिश न कई, बल्कि पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि रखियाऊं, जॾहिं मौत जो टाइम ईंदो आहे अल्लाह जा मलाइक सख़्ती सां उनजो रूह ॿाहिरि कढंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि ऐं ज़ालिम इंसान अॼु पंहिंजे रूह खे ॿाहिरि कढ, अॼु तोखे ख़्वारी वारो अज़ाब मिलंदो। तंहिं करे हिकु मोमिन मुस्लमान जी वॾी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो मौत इस्लाम ईमान ते थिए। मुंहिंजा दोस्तो, त जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन असांखे माह रमज़ान जहिड़े अज़ीम महीने में नेकी जी तौफ़ीक़ अता फ़रमाई, त हाणे असांखे घुरिजे असां अल्लाह ताला खां सॼी ज़िंदगी दीन ते साबित क़दमी जो सवाल करियूं, ताजो असांजो मौत बि ईमान इस्लाम ते थिए। अहिड़ीअ तरह हिकु मोमिन मुस्लमान जी ॿी कहिड़ी वॾी ख़्वाहिश आहे, ॿी वॾी ख़्वाहिश हीअ आहे त रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहं जे हौलनाकियनि खां हिन खे महफ़ूज़ फ़रमाए। क़ुरान करीम जे अंदरि
अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ज़िक्र कयो ऐं क़यामत जे दहशतुनि जो बयानु फ़रमाई। मुस्लमान ऐं मोमिन इंसान अल्लाह जो क़ुर पढ़ी करे डिॼी वेंदो आहे, ख़ौफ़ खाई वेंदो आहे ऐं या ख़्वाहिश रखंदो आहे त रब्बुल आलमीन महशर जे मैदान में क़यामत जे ॾींहुं मूंखे अमन ऐं सलामती नसीब फ़रमाए, जिते हर माण्हू परेशान हूंदो। वनुफ़िख़ फ़िस्सूरि फ़इज़ा हुम मिनल अजदासि इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअद अर्रहमान व सदक़ल मुरसलून। फरमायो उन टाइम ते छा आलम हूंदो जॾहिं हर इंसान पंहिंजे क़ब्र मंझां उथंदो ऐं माण्हुनि जी डोड़ लॻल हूंदी। माण्हू हिक ॿिए खां पुछंदा, आराम वारी जॻह में सुतल हुयासीं, उतां असांखे कंहिं उथारियो आहे? जवाब मिलंदो, हाज़ा मा वअद अर्रहमान व सदक़ल मुरसलून। ही उहो ॾींहुं आहे जंहिंजो वाइदो रहमान पंहिंजे बाननि सां कयो आहे। अल्लाह जे पैगम्बरनि सची ॻाल्हि कई त हिकु ॾींहुं क़यामत क़ाइम थियणी आहे, हिसाब किताब ॾियणो आहे। त हाणे मुस्लमान जी मोमिन जी ख़्वाहिश इहा हूंदी आहे त रब्बुल आलमीन महशर जे मैदान जे अंदरि जेके सऊबतूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि खां मूंखे महफ़ूज़ फ़रमाए ऐं ज़िंदगी जे अंदरि अल्लाह ताला खां दुआऊं घुरंदो रहंदो। रब्बना वातिना मा वअदतना अला रुसुलिक वला तुख़ज़िना यौमल क़ियामह इन्नका ला तुख़लिफ़ुल मियाद। मुस्लमान जे दुआनि में इहा दुआ शामिल आहे त मुंहिंजा रब क़यामत जे ॾींहुं मूंखे ख़्वार न कजो। अंदाज़ो लॻायो, हिकु मोमिन जी सोच आहे, हिकु मोमिन जी ख़्वाहिश आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे अमन ऐं सलामती नसीब फ़रमाई, मुंहिंजी हिफ़ाज़त फ़रमाए। क़यामत जे हौलनाकियुनि मंझां हिकु वॾी हौलनाकी हीअ आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन इहो फ़ैसिलो फ़रमायो आहे त हर इंसान खे जहन्नम जे मथां रखियल पुल तां लंघणो आहे। तव्हांजो अल्लाह जा नेकबाना, तव्हांजो अल्लाह जा पैगम्बर अलैहिस्सलाम, उन्हनि खे बि जहन्नम जे मथां रखियल पुल सिरात तां लंघणो। केॾो ॾुखियो नालो आहे, हेठां जहन्नम जी बाह, मथां पुल आहे, उन तां लंघणो आहे उन खे। क़ुर करीम में अल्लाह ताला इहो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो, वइन मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिका हतमम मक़ज़िया। फरमाई तव्हां मंझां हर हिक खे जहन्नम जे मथां लंघणो आहे, इहो अल्लाह जो क़तई फ़ैसिलो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो फज़ल फ़रमाईंदे मोमिन बाननि खे, नेक इंसाननि खे उन पुल सिरात तां उकारे पार कंदो। क़ुर करीम अल्लाह रब्बुल आलमीन मोमिननि ऐं मुस्लमाननि जे उन पुल सिरात तां लंघण जो ज़िक्र फ़रमायो। फरमाई यौम ला युख़्ज़िल्लाहु नबिय वल्लज़ीना आमनू। क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन संस पैगम्बर खे ऐं ईमान वारनि खे रुसवा ऐं ख़्वार न कंदो, बल्कि अल्लाह जी रहमत सां या पुल सिरात पार कंदा। नूरुहुम यसआ बैन अयदीहिम व बिअयमानिहिम यक़ूलून रब्बना अतमिम लना नूरना वग़फ़िर लना। फरमाई उन जे अॻियां बि रोशनी ऐं नूर हूंदो, सॼे तरफ़ खां बि रोशनी ऐं नूर हूंदो ऐं उहो दुआऊं घुरंदा वेंदा, ए मालिक असांखे माफ़ फरमा ऐं असांजे लाइ रोशनी पूरी पूरी फरमा, रोशनी मुकमल फरमा। जिते अंधेरे जो आलम हूंदो उते रब्बुल आलमीन अहले ईमान खे रोशनी अता फरमाईंदो ऐं पुल सिरात तां लंघण जी तौफ़ीक़ अता कंदो। ॿिए तरफ़ उहे माण्हू हूंदा जिन वटि नेक अमल कोन हूंदो, अक़ीदो सही न हूंदो, अल्लाह जे दीन ते उन्हनि सही माना जे अंदरि अमल न कयो हूंदो। अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जी बि ॻाल्हि क़ुर करीम में फरमाई त जॾहिं पुल सिरात तां लंघण जो टाइम थींदो त मुनाफ़िक़नि ऐं बेदीन इंसान जो हाल छा हूंदो। यौम यक़ूलुल मुनाफ़िक़ून वल मुनाफ़िक़ात लिल्लज़ीना आमनू उन्ज़ुरूना नक़्तबिस मिन नूरिकुम क़ील इरजिऊ वराअकुम फल्तमिसू नूरा। फरमाए हिकु तरफ़ ईमान वारा आहिनि, निमाज़ी आहिनि, रोज़ेदार आहिनि, तक़वा वारा आहिनि, अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारा आहिनि, अल्लाह जी वाट में ख़र्च करण वारा आहिनि, मुजाहिदीन आहिनि, अल्लाह जे दीन जी ख़िदमत करण वारा नेक इंसान आहिनि। फरमाई जिन जे अॻियां ऐं सॼे तरफ़ नूर ऐं रोशनी हूंदी। ॿिए तरफ़ उहे इंसान आहिनि जिन जे दिलि में निफ़ाक़ रहियो। निफ़ाक़ जी माना इहा आहे त ही रस्मी मुस्लमान नालो त इस्लाम जो इस्तेमालु करे थो, लेकिन अल्लाह जे दीन ते सही माना में
अमल कोन थो करे, न हिन खे पंहिंजे अक़ीद जो फ़िक्र आहे, न हिन खे पंहिंजे अमल जो फ़िक्र आहे। फरमाई क़यामत जे ॾींहुं इहे माण्हू रोशनी ऐं नूर खां महरूम हूंदा ऐं ईमान वारनि खे सॾे करे चवंदा तव्हां थोरी देरि जे लाइ रुकिजी वञो, त असां तव्हांजी रोशनी मंझां कुझु फ़ाइदो हासिल करे वठूं। क़ील अर्जिऊ वराअकुम फल्तमिसू नूरा, उन्हनि खे चयो वेंदो तव्हां पोयां मोटी वञो, उतां नूर ऐं रोशनी हासिल कयो। इन जी हिकु माना हीअ आहे त जेकॾहिं अव्हां में ताक़त आहे जो दुबारा दुनिया में हलिया वञो ऐं नेक अमल करे रोशनी हासिल कयो त करे वठो, पर ईअं थी नथो सघे। उहे सॾे करे चवंदा छा दुनिया जे अंदरि असां तव्हां सां गॾु कोन हुयासीं जो तव्हां असांजो इंतज़ारु नथा कयो। अहिड़े ईमान जवाबु ॾींदा वाक़िअतनि तव्हां असां सां गॾु हुया, पर तव्हां शक जे अंदरि मुब्तला हुया, तव्हां धोखे जे अंदरि हुया, तव्हां ग़फ़लत जो शिकार हुया, तव्हां इंतज़ारु कंदा रहिया त अॻियां छा थो थिए, तव्हांजो मौत जो टाइम अची वियो। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन ॿिन्ही क़िस्मनि जे माण्हुनि जो ज़िक्र क़ुरान करीम में फरमाए छॾियो आहे। तिन आयतनि जे अंदरि ईमान वारनि लाइ, निमाज़िन रोज़ेदारनि जे लाइ वॾी तसली मौजूदु आहे त पुल सिरात ते अल्लाह जे तरफ़ खां उन्हनि लाइ ख़ासि मदद ऐं तौफ़ीक़ हासिल थींदी। मुंहिंजा दोस्तो, मोमिन ऐं मुस्लमान जी इहा शदीद ख़्वाहिश हूंदी आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला मुंहिंजो हिसाब किताब आसान फरमाए ऐं मुंहिंजे साम्हूं कंहिं क़िस्म जी परेशानी न अचे, छो त हू क़ुरान करीम खे पढ़े थो। जेको माण्हू गाफ़िल आहे, क़ुरान नथो पढ़े, उनजो अल्लाह जे क़ुरान ते ईमान कोन्हे, उनजो आख़िरत ते यकीन कोन्हे, हू पंहिंजे मौत ऐं क़बर वारी ज़िंदगी खे यादि नथो करे। पर जेको माण्हू अल्लाह जो क़ुरान पढ़े थो उन खे फ़िक्र आहे त क़यामत जे ॾींहुं नामालूम जो हिसाब किताब छा थींदो। तंहिं करे इहा मोमिन मुस्लमान जी ख़्वाहिश हूंदी आहे त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो हिसाब आसान करे। क़ुरान करीम अल्लाह रब्बुल आलमीन इहा ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी आहे। फरमाई जिन माण्हुनि खे सॼे हथ में नाम अमाल मिलंदो, इन्हनि जो हिसाब किताब आसान थींदो, बल्कि पंहिंजे नाम अमाल खे ॾिसंदा ऐं पढ़ंदा, नेकियुनि जा अंबार लॻल हूंदा ऐं ॿियनि खे चवंदा त ॾिसो पढ़ो मुंहिंजे नाम अमाल खे। हा ओ मुक़रऊ किताबिया इन्नी ज़ननतु अन्नी मुलाकिन हिसाबिया, वठो ऐं पढ़ो मुंहिंजे नाम अमाल खे। मूंखे यकीन हो हिकु ॾींहुं पंहिंजे हिसाब किताब सां ज़रूरु मिलंदुसि। माना दुनिया जे अंदरि जेका नेकी करे पियो इन डप ऐं ख़ौफ़ खां त मुंहिंजो हिसाब किताब आसान थी वञे, रब्बुल आलमीन इन जे इन ख़्वाहिश खे पूरो करे छॾी। ॿिए तरफ़ जेको माण्हू ग़फ़लत जो शिकार आहे, उन खे परवाह कोन्हे, मौत आयो पोइ ॾिसंदासीं। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जे तबाही ऐं बर्बादी जो बयानु कयो ऐं फरमाई पुठी टोड़े करे पोयां खॿे हथ में नाम अमाल पकड़ायो वेंदो, छो त दुनिया में हिन खे यकीन कोन हुयो त हिकु ॾींहुं आउं पंहिंजे हिसाब किताब सां मिलंदुसि। वअम्मा मन ऊतिय किताबहू बिशिमाले फयक़ूलु या लैतनी लम ऊत किताबिया वलम अद्रि मा हिसाबिया या लैतहा कानतिल क़ादिया मा अग़ना अन्नी मालिया हलक अन्नी सुल्तानिया। ही वो नवाब सरदार आहे जेको मालदार इंसान हुयो, पर अॼु नाम अमाल हिन खे खॿे हथ में मिलियो। चवंदो हाय अफ़सोस मूंखे मुंहिंजो नाम अमाल न मिले हा। हिन नाम अमाल जे अंदरि हर गुनाह ऐं बुराई जो कमु मौजूदु आहे। काश जेकॾहिं मूं ते मौत थी वञे, मूंखे मुंहिंजे माल फ़ाइदो कोन ॾिनो, मूंखे मुंहिंजे उहिदे को बि फ़ाइदो कोन ॾिनो। त मुंहिंजा दोस्तो, हिकु मोमिन जी इहा ख़्वाहिश आहे ऐं रब्बुल आलमीन क़ुरान करीम ज़रिए इन ॻाल्हि जी वज़ाहत करे छॾी त तव्हां जेकॾहिं कोशिश ऐं महिनत कंदो, नेक अमल कंदो, अल्लाह ताला अॻियां तव्हांजी ख़्वाहिशुनि खे पूरो करे छॾींदो। तव्हांजे हथ में साॼे हथ में नाम अमाल पकड़ायो वञे, पोइ इन खां वधीक ख़ुशबख़्ती कहिड़ी थी सघे थी। मुंहिंजा दोस्तो, हिकु मोमिन मुस्लमान जी इहा ख़्वाहिश आहे त क़यामत जे ॾींहुं रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफारिश मूंखे मिली वञे, पाण मुंहिंजे हक़ में शफ़ाअत कनि। पर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कंहिंजे हक़ में सिफारिश कंदा? छा हर माण्हू जे हक़ में सिफारिश कंदा?
असां वटि आम तरह सां इहो तसुर पातो वेंदो आहे त असां अलाह जा आख़िरी पैगम्बर जा उम्मती आहियूं, असांखे परवाह न आहे, अमल करण जी हाजत कोन्हे, छो त प्यारो पैगम्बर असांजे हक़ में शफ़ाअत कंदो। लेकिन इहा महज़ ख़ुशफ़हमी आहे जो इंसान पंहिंजे अक़ीदे जो फ़िक्र न करे, अमल न करे ऐं सिर्फ़ु इहा उमेद रखी करे वेहे त अलाह जो पैगम्बर शफ़ाअत कंदो। अलाह जो पैगम्बर पाण शफ़ा ज़रूरु कंदा, पर कंहिंजे हक़ में? सही मुस्लिम जी हदीस आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु सवाल करे थो, अल्लाह जा पैगम्बर तव्हां उम्मत जे हक़ में शफ़ाअत कंदा? पाण फरमायूं हा, ऐं गॾोगॾु पाण फरमायूं त मुंहिंजी शफ़ाअत उन्हनि माण्हुनि खे हासिल थींदी जेके कलमे तौहीद ते दुनिया मां रवाना थिया। माना जंहिंजो ख़ात्मो कलमे तौहीद ते थियो, उन जे हक़ में मुंहिंजी शफ़ाअत थींदी। जंहिं माण्हू पंहिंजे अक़ीदे जो फ़िक्र न कयो, तव्हांजो शिरक ते मौत थी वयसि, उन जे हक़ में अलाह जो प्यारो पैगम्बर पाण शफ़ाअत न कंदा। तंहिं करे जंहिं माण्हू वटि अक़ीदा तौहीद आहे, उन जे लाइ इहा वॾी ख़ुशख़बरी आहे जेका हदीस सही मुस्लिम जे अंदरि आहे त अलाह जो प्यारो पैगम्बर पाण उन जे हक़ में शफ़ाअत कंदा। बाक़ी उहो माण्हू जेको अक़ीदे जो फ़िक्र न करे, अक़ीदे में शिरक हुजे, सवाल ई पैदा न आहे जो अलाह जो पैगम्बर उन जे हक़ में शफ़ाअत कनि। छो त क़ुरान करीम में अलाह रब्बुल आलमीन उन्हनि माण्हुनि खे बदतरीन मख़लूक सॾियो आहे जेके माण्हू शिरक ते मरी वेंदा। फरमाई शर्रुल बरिया, सॼी सारी मख़लूक जे अंदरि बदतरीन इंसान आहिनि जिन जो मौत शिरक ते थिए। तंहिं करे जेकॾहिं असां चाहियूं था त अलाह जो प्यारो पैगम्बर पाण असांजे हक़ में शफ़ाअत कनि, त पोइ असां हिन ज़िंदगी जे अंदरि पंहिंजे अक़ीदे जो फ़िक्र करियूं, अक़ीदा तौहीद ते इस्तिक़ामत अख़्तियार करियूं। पोइ उमेद रखी सघिजे थी त अलाह जो नबी उन जे हक़ में शफ़ाअत कंदो। मुंहिंजा दोस्तो, हिकु मोमिन मुस्लमान जी इहा ख़्वाहिश आहे, पाकीज़ा ख़्वाहिश, त क़यामत जे ॾींहुं हौज़ कौसर जो पाणी मूंखे नसीब थी वञे। पर सवाल थो पैदा थिए त हौज़ कौसर जो पाणी कंहिंखे मिलंदो? उन जी वज़ाहत बि क़ुरान हदीस में मौजूदु आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हौज़ कौसर जी फ़ज़ीलत बयानु कई ऐं पाण फरमायूं हीअ हौज़ जेका अलाह मूंखे अता फरमाई आहे, इन जो पाणी खीर खां ज़्यादा सफ़ेद आहे ऐं माखी खां ज़्यादा मिठो। अलाह जो प्यारो पैगम्बर पाण इन हौज़ कौसर मंझां जाम भरे भरे करे पंहिंजे उम्मत खे पाणी पियारींदा। कंहिं साहबी सवाल कयो, अलाह जे रसूल तव्हां पंहिंजे उम्मत खे कीअं सुञाणंदा? हालांकि महशर जे मैदान में सभिनी नबियनि जूं उम्मतूं मौजूदु हूंदियूं, तव्हां कीअं सुञाणंदा? पाण फरमाइण लॻा, जेकॾहिं कंहिं माण्हू जा वॾे तादाद में घोड़ा हुजनि ऐं उन्हनि घोड़नि में हिकिड़ा अहिड़ा घोड़ा आहिनि जिन खे 5 कल्याण सॾिबो आहे, ॿुधायो छा 5 कल्याण घोड़नि खे हू जल्दी सां सुञाणंदो या कोन सुञाणंदो? माना उहे घोड़ा जिन जी पेशानी बि सफ़ेद ऐं जिन जा चारई पेर सफ़ेद हूंदा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मिसाल सां ॻाल्हि सम्झाई, पाण फरमाइण लॻा मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे आउं सुञाणी वठंदुसि। पाण फरमाइण लॻा मुंहिंजे उम्मत जा माण्हू जेको वुज़ू कंदा आहिनि, पर शर्त ही आहे त वुज़ू प्यारे पैगम्बर जे ॾसल तरीक़े ते हुजे। पाण फरमाइण लॻा इन वुज़ू जे आसार सबबि मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि जी पेशानियूं ऐं हथ ऐं पेर चमकंदड़ हूंदा। ऐं सुञाणी वेंदुसि त हीअ मुंहिंजा उम्मती आहिनि। ऐं सॾे करे उन्हनि खे पाणी पियारींदुसि। इन हदीस मुबारक मंझां सुन्नत जी अहमियत ऐं फज़ीलत मक़ाम साबित थिए थो त प्यारे पैगम्बर जी सची ताबेदारी जो फ़ाइदो केॾो वॾो। वुज़ू हिकिड़ो नंढो अमल आहे, पर जेकॾहिं हिकु माण्हू वुज़ू प्यारे पैगम्बर जे तरीक़े ते करे थो, उन जे नतीजे में क़यामत जे ॾींहुं उनखे हौज़ कौसर जो पाणी नसीब थींदो। ॿिए तरफ़ केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा जेके हौज़ कौसर जे पाणी खां महरूम हूंदा, हालांकि उहे माण्हू रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में शामिल हूंदा, शामिल आहे, पर उन जे बावजूदि हौज़ कौसर जे पाणी खां महरूम थींदा। जीअं सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फरमाइण लॻा हिकु जमात लंघंदी, आउं सम्झंदुसि इहे मुंहिंजा उम्मती आहिनि, आउं उनखे सड़ींदुसि त आउं उन्हनि खे हौज़ कौसर जो पाणी पियारियां, पर अलाह जा मलाइक उनखे परे कंदा। ऐं छा चवंदा? इन्नक ला तदरी मा अहदसू बअदक
ए अल्लाह जे रसूल, तव्हांखे ख़बर न आहे तव्हांजे वञण खां पोइ इन्हनि दीन जे अंदरि कहिड़ा नवां नवां कम जारी करे वरिता ऐं उन्हनि नवनि कमनि खे दीन सम्झाऊं। पाण फरमाइण लॻा फसोकन लिमन गय्यर बादी, जंहिं माण्हू मूं खां पोइ दीन तब्दील करे छॾियो उन लाइ महरूमी आहे, उहो मूंखां परे हुजे। अंदाज़ो लॻायो, गौर करियो त बिदत जी हिन हदीस जे अंदरि केतिरे क़दुरु ख़राबी नुक़सान बयानु थियो त बिदत ते अमल करण वारो इंसान हौद कौसर जे पाणी खां महरूम हूंदो। तंहिं करे इहा मोमिन ऐं मुस्लमान जी शदीद ख़्वाहिश आहे त क़यामत जे ॾींहुं प्यारे पैगम्बर जे मुबारक हथनि ज़रिए मूंखे हौज़ कौसर जो जाम मिले, पर इहो जाम उन खे मिलंदो जेको दुनिया जे अंदरि सुन्नत जो एहतमाम कंदो ऐं पंहिंजो पाण खे बिदतनि खां बचाई। मुंहिंजा दोस्तो, अचो ऐं गौर करियूं त मुस्लमान जी ख़्वाहिश कहिड़ी आहे। हिकु आहे बेदीन इंसान, काफ़िर माण्हू आहे, उन जूं ख़्वाहिश दुनिया ताईं महदूद हूंदियूं आहिनि, पर जेको मोमिन आहे, दीनदार आहे, जेको अल्लाह जे क़ुर खे मञे थो, उन जूं ख़्वाहिशूं क़यामत ताईं अॻे वारी ज़िंदगी जे अंदरि हूंदियूं आहिनि। त अल्लाह ताला मुंहिंजो इहे ख़्वाहिशूं पूरियूं फर्म ऐं इहो मोमिन मुस्लमान अल्लाह ताला जी रहमत में शदीद उम्मीदवार हूंदो त मूं पंहिंजे ताक़त मुताबिक़ नेकी कई आहे, दीन ते अमल कयो आहे, रब्बुल आलमीन मुंहिंजे ख़्वाहिशनि खे ज़रूरु पूरो फरमाईंदो। उन्हनि ख़्वाहिशनि मंझां हिकिड़ी ख़्वाहिश हीअ आहे त अल्लाह ताला मुंहिंजा गुनाह माफ़ करे, मूंखां राज़ी थी करे मूंखे जहन्नम जी बाहि खां पनाह अता फरमाईंदो। इहा मोमिन जी ख़्वाहिश आहे त अल्लाह जहन्नम खां पनाह अता कंदो। जंहिं माण्हू जो जहन्नम ते ईमान ई कोन्हे, क़ुर ते ईमान ई कोन्हे, उहो पनाह कीअं तलब कंदो? पनाह उहो तलब कंदो जंहिंजो ईमान अल्लाह जे क़ुर ते ऐं जेको जहन्नम जी बाहि खां डिॼे थो ऐं ख़ौफ़ खाए थो। क़ुर करीम जी सूरह मुल्क में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त जॾहिं जहन्नमी जहन्नम जे दरवाज़नि ते पहुचंदा, अल्लाह जा मलाइक उन्हनि खां सवाल कंदा, अलम यातिकुम रसूलुम मिनकुम यतलूना अलैकुम, फरमाई तव्हां ते अल्लाह जा रसूल कोन आया, अल्लाह जा पैगम्बर कोन आया जेके तव्हांखे अल्लाह जो कलाम पढ़ी पढ़ी करे ॿुधाइनि। मां ना जहन्नमियुनि खां जहन्नम जे दरवाज़नि ते इहो सवाल थींदो त तव्हां छा अल्लाह जे पैगम्बरनि जी ॻाल्हि ते तवजो कोन ॾिनो, अल्लाह जे किताबनि ते अल्लाह जे आयतुनि ते तवजो कोन ॾिनो। तंहिं करे इहा मोमिन मुस्लमान जी शदीद ख़्वाहिश आहे त अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे जहन्नम जे अज़ाब खां परे रखे ऐं सॼी ज़िंदगी अल्लाह ताला खां पनाह तलब कंदो पियो। इहा ख़ौफ़ जी निशानी आहे, डिॼे थो, ख़ौफ़ खाए थो ऐं अल्लाह ताला जी पनाह तलब करे थो। रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन अज़ाबहा कान गरामा, ए मालिक असांजा तूं असांखे जहन्नम जी बाहि खां बचाए, बेशक इहो वॾो अज़ाब ऐं वॾी चटी आहे। अल्लाह ताला हिन जे ख़्वाहिश खे पूरो कंदे जहन्नम खां हिन खे परे रखो। अञा कहिड़ी ख़्वाहिश आहे? रब्बुल आलमीन पंहिंजी रहमती पालोट कंदे मूंखे जन्नत नसीब फरमाए। जन्नत अल्लाह ताला जी अज़ीम नेमत आहे। जन्नत ऐं जहन्नम जा फ़ैसिला कंहिं इंसान जे हवाले कोन्हे, जन्नत ऐं जहन्नम जा फ़ैसिला अल्लाह रब्बुल आलमीन जे हवाले। अॼु असां जल्दी सां कंहिं माण्हू जे हक़ में फ़तवा ॾेई वठंदा आहियूं, फलाणो शहीद आहे, फलाणो जन्नती आहे। अलाए बाना जन्नत ऐं जहन्नम जा फ़ैसिला अल्लाह जे हवाले। तव्हांजो अल्लाह जे पैगम्बर जे हवाले कोन्हे। अल्लाह जो पैगम्बर अल्लाह जी वही सां ख़बर ॾेई सघे थो, फ़ैसिलो अल्लाह जो हूंदो। हिकिड़ा माण्हू अक़ीदो रखंदा आहिनि त जन्नत ऐं जहन्नम जा फ़ैसिला अल्लाह जे पैगम्बर जे हथ में आहिनि। पाण जंहिंखे चाहिनि जन्नत में मोकिलीनि, जंहिंखे चाहिनि जहन्नम न मोकिलीनि। इहा बि ग़लति ॻाल्हि आहे त पैगम्बर जे हथ में जन्नत या जहन्नम जो फ़ैसिलो। हा, जन्नत अल्लाह ताला जी अज़ीम नेमत। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो शान ई मक़ाम आहे। जन्नत जा दरवाज़ा बंदि हूंदा, सभ खां पहिरीं जन्नत जे अंदरि दाख़िल थियण वारी हस्ती अल्लाह ताला जो आख़िरी ऐं प्यारो पैगम्बर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा अज़मत आहे, इहो शान आहे, इहो मक़ाम आहे जो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में को बि इंसान जन्नत जे अंदरि पेर रखी कोन सघो। पोयां ॿिया नबी दाख़िल थींदा ऐं उम्मतूं दाख़िल थींदियूं ऐं उम्मतनि जे अंदरि सभ खां पहिरीं उम्मत मुहम्मद इहा जन्नत में दाख़िल थींदी। हाणे मुस्लमान जी ख़्वाहिश आहे त रब्बुल आलमीन
मूंखां राज़ी थी करे मूंखे जन्नत अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो, जंहिं माण्हू माह रमज़ान जे अंदरि क़ुर करीम पढ़ियो आहे, ॿुधो अथसि, तवजो ऐं गौर कयो अथसि, अल्लाह रब्बुल आलमीन मोमिन मुस्लमान जे हक़ में क़ुर करीम जे अंदरि आयतूं नाज़िल करे छॾियूं। अल्लाह ताला वरी उमेद ॾियारी आहे त इहो नेक अमल करण वारो जंहिंजो अक़ीदो सही आहे, जेको क़ुर हदीस ते अमल करे थो, इहो जन्नती इंसान आहे। अल्लाह ताला नालो कोन्हे वरितो, रब्बुल आलमीन सिफ़तूं बयानु करे फरमाई जिन जिन माण्हुनि जे अंदरि इहे सिफ़तूं मौजूदु आहिनि, इहे जन्नत जा वारिस आहिनि। उलाइक हुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूनल फ़िरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून। सिफ़तूं बयानु कई, फरमाई जिन वटि इहे नेकियूं मौजूदु आहिनि, इहे जन्नत जा वारिस आहिनि हमेशह हमेशह लाइ। इहा मोमिन मुस्लमान जी ख़्वाहिश आहे, जंहिंजो जन्नत ईमान कोन्हे, जेको अल्लाह जो क़ुर पढ़े कोन थो, जेको जन्नत वारी ज़िंदगी खां वाक़िफ़ कोन्हे, जेको जन्नत ऐं जहन्नम ते मज़ाक़ करे, उनखे कहिड़ो हक़ आहे जन्नत जे अंदरि उमेद रखण जो? जन्नत जे अंदरि उमेद उहो ई रखी सघे थो जंहिंजो अल्लाह जे कलाम ते ईमान आहे, जेको अल्लाह जे दीन ते अमल करे थो, जेको प्यारे पैगम्बर सां सची मोहबत करे थो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइण लॻा, कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नह, मुंहिंजे उम्मत जा सभई माण्हू जन्नत में दाख़िल थींदा, इल्ला मन अबा, हा उहे माण्हू जन्नत में दाख़िल थी न सघंदा जिन जन्नत में वञण खां इनकार कयो। अजीब ॻाल्हि आहे, सहाबा किराम जल्दी सां सवाल कयो, वमन अबा या रसूल अल्लाह, ए अल्लाह जे रसूल, उहो कहिड़ो बदबख़्त इंसान आहे जेको जन्नत में वञण खां इनकार करे? पाण छा फरमायूं, मन अतानी दखलल जन्नह वमन असानी फ़क़द अबा। जंहिं माण्हू ज़िंदगी में मुंहिंजो चयो मञियो, ताबेदारी कई, मुंहिंजे हुक्म ते अमल कयो, उहो ज़रूरु जन्नत में वेंदो। ऐं जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई, मुखालफ़त कई, हुकुम न मञाई, उन गोया जन्नत में वञण खां इनकार कयो। जंहिं मां ख़बर पई त जन्नत में उहे माण्हू वेंदा जेके प्यारे पैगम्बर जा सचा ताबेदार आहिनि, ऐं जन्नत जे अंदरि उहे माण्हू वेंदा जिन जो अक़ीदो सही आहे। क़ुर करीम में जॻह जॻह ते अल्लाह ताला इहा ॻाल्हि कई त जन्नत उन्हनि माण्हुनि लाइ तयारु आहे जिन वटि ईमान आहे, अमल सालिह आहे, अक़ीदत तौहीद उन्हनि वटि आहे। अक़ीदत तौहीद बग़ैर जन्नत में वञणु मुमकिन ई कोन्हे। जंहिंजे अक़ीदे में शिरक आहे, फरमाए अल्लाह ताला उन ते जन्नत खे हराम करे छॾियो। हाणे ख़्वाहिश करे जन्नत में पहुचां पर शिरक पियो करे, ख़्वाहिश त करे थो जन्नत ई बणिजी वञा पर पैगम्बर जी मुखालफ़त पियो करे, जन्नत में कीअं पहुचंदो? जन्नत जे मुतलिक़ आयतूं आहिनि जेके ख़ुशख़बरियूं आहिनि, इहे उन्हनि माण्हुनि जे हक़ में आहिनि जिन वटि अक़ीदत तौहीद आहे, जेके प्यारे पैगम्बर सां सची शरई मोहबत कनि था ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि सां इताअत ऐं ताबेदारी कनि था। मुंहिंजा दोस्तो, इहा वॾी ख़्वाहिश ऐं वॾी नेमत आहे। अलाह ताला क़ुर करीम जे अंदरि जन्नत खे वॾी कामयाबी सॾियो। ज़ालिकल फ़ौज़ुल कबीर, सभ खां वॾी कामयाबी हीअ आहे त इंसान खे जन्नत मिली। क़ुर करीम जूं आयतूं पढ़ी पढ़ी करे आऊं तव्हांजे साम्हूं रखंदो अचां। इहे कूड़ा किसा वाक़िया कोन आहिनि जो सिर्फ़ु इंसान खे ॿुधाए वेंदा आहिनि, कूड़ा किसा ॿुधाए वेंदा आहिनि, कूड़ा वाक़िया ॿुधाए वेंदा आहिनि ऐं तसली ॾियारी वेंदी आहे त बाबा तव्हांखे निमाज़ रोज़ जी ज़रूरत कोन्हे, असां वेठा आहियूं। क़बर में असां गॾु आहियूं तव्हांजे, ऐं जन्नत में असां तव्हांखे पहचाईंदासीं। लेकिन क़ुर जूं आयतूं पुकारे पुकारे ॿुधाइनि थियूं त क़यामत जे ॾींहुं नजात जो मदार अक़ीदत तौहीद ते आहे, या प्यारे पैगम्बर जी सची ताबेदारी जा। जेकॾहिं इंसान सुस्ती कंदो ऐं दोखे में ईंदो त पोइ जन्नत खां महरूम थी वेंदो। मुंहिंजा दोस्तो, अॼु मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि उहे माण्हू जिन माह रमज़ान जे अंदरि अल्लाह जी इबादतूं कयूं, राति जो क़याम कयूं, ॾींहं जो रोज़ा रखियऊं, क़ुर जी तिलावत कयूं, अल्लाह खां दुआऊं घुरियूं। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर करीम जे अंदरि बेशुमार मक़ामात ते जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी आहे ऐं अहिड़ा मुवहिद मुस्लमान जेके सुन्नत अमल कंदड़ आहिनि, इहे उमेद रखी सघनि था त रब्बुल आलमीन असांखे इन्हनि माण्हुनि में शामिल फरमाईं। अल्लाह ताला क़ुर करीम जे अंदरि जन्नतनि जो ज़िक्र कंदे मुख़्तलिफ़ नाला जन्नतनि खे ॾिने। हिकिड़ा उहे जन्नती आहिनि जिन जे हक़ में फरमाई इहे अगराई हासिल करे
ये सभिनि खां अॻियां वधी विया जिन ते कंहिं क़िस्म जो हिसाब किताब कोन्हे। सुल वाक़े में फरमाई वसाबिकून साबिकून उलाइकल मुक़र्रबून फी जन्नातिन नईम। नेकियुनि में अॻराई करण वारा, जेको बि नेकी जो कमु आहे हीउ कंदे देरि कोन थो करे, नेकी जो कमु आहे छॾणो कोन्हे। फरमाई उलाइकल मुक़र्रबून, इहे ई अल्लाह ताला जी वेझराई हासिल करण वारा ऐं मुक़र्रब बाना आहिनि नेमतनि वारी जन्नत में। अल्लाह रब्बुल आलमीन जन्नतनि जो ज़िक्र कंदे उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कई जिन खे क़यामत जे ॾींहुं सॼे हथ में नामे अमाल मिलंदा। फरमाई जंहिं माण्हूअ खे महशर जे मैदान में सॼे हथ जे अंदरि नामे अमाल मिली वियो, माना उन जे लाइ सर्टिफिकेट आहे त हीउ जन्नती आहे। छो त सॼे हथ में नामे अमाल मिलियो, सर्टिफिकेट आहे, अलामत आहे त हीउ जन्नती आहे। व असहाबुल यमीन मा असहाबुल यमीन फी सिदरिन मखदूद व तलहिन मंज़ूद व ज़िल्लिन ममदूद। हिते अल्लाह रब्बुल आलमीन सॼे हथ वारनि जी ॻाल्हि कंदे फरमाई डिगन डिगन पाछनि जे अंदरि जन्नत में हूंदा। इहे पाछा दुनिया जे वणनि जा कोन आहिनि, बल्कि जन्नत जे वणनि जा पाछा आहिनि। जीअं सही बुखारी जी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइण लॻा त जन्नत जे अंदरि हिकु अहिड़ो वण बि आहे जेकॾहिं उन वण जे हेठां कंहिं तेज़ रफ़्तार घुड़सवार खे रवानो कयो वञे ऐं 100 सालनि ताईं पंहिंजी तेज़ सवारी खे डोड़ाईंदो रहे त बि हिकिड़े वण जो पाछो ख़तमु कोन, हिकिड़े वण जो पाछो ख़तमु न थींदो। अंदाज़ो लॻायो त जन्नत अल्लाह ताला जी केॾी वॾी नेमत आहे। त मुंहिंजा दोस्तो गौर करियो ऐं आयात जेके आहिनि इंसान जेकॾहिं गौर कंदो पाण जो ईमान वधी वेंदो, त रब्बुल आलमीन खां दुआऊं बि घुरंदो ऐं रहमत उमीदवार बि रहंदो त अल्लाह ताला मूंखे उन मां में शामिल करे छॾे। किथे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत जी ॻाल्हि कंदे फरमाई त इहे अबरार आहिनि, माना नेक आहिनि। अल्लाह गवाही ॾिनी इहे नेक आहिनि, अबरार आहिनि। निमाज़ूं पढ़ण वारा, रोज़ा रखण वारा, ज़कातूं ॾियण वारा, क़ुरान पढ़ण वारा, फरमाई नेक आहिनि, अबरार आहिनि। गवाही कंहिं ॾिनी आहे? अल्लाह ताला। इन्नल अबरार लफ़ी नईम अलल अराइकी यंज़ुरून तारिफ़ु फी वजूहिहिम नज़रतन नईम। फरमाई तूं ॾिसंदे त उन्हनि जे चेहरनि जे अंदरि नेमतनि जी ताज़गी पाईंदे। जॾहिं ॾिसंदे हीउ जन्नती इंसानु आहे, उहे नेमतूं इस्तेमालु करे पियो, चहिरो ॿुधाए पियो त कीअं नेमतनि सां मालामाल। अल्लाह ताला नक्शो छिकियो आहे उन्हनि माण्हुनि जो जेके जन्नत में पहुची करे जन्नत जे नेमतनि सां मालामाल थी वेंदा। किथे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नतियुनि जी ॻाल्हि कंदे फरमाई इहे मुत्तक़ी आहिनि, इहे परहेज़गार आहिनि, इहे बिदण वारा आहिनि, इहे ख़ौफ़ खाइण वारा आहिनि। ऐं अल्लाह ताला एज़ाज़ छा बयानु कयो? वसीक़ अल्लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फ़ुतिहत अब्वाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फ़दख़ुलूहा ख़ालिदीन। अॼु दुनिया इन्हनि माण्हुनि तां मज़ाक़ करे थी, अदा इहे सॼो ॾींहुं निमाज़ जे पोयां, रोज़े जे पोयां क़ुरान जी ॻाल्हि कनि था, इन्हनि वटि ॿी का ॻाल्हि आहे ई कोन। रब्बुल आलमीन ख़ुशख़बरी ॾेई छॾी, बिशारतूं नाज़िल कयईं। फरमाए हिकिड़ो ॾींहुं अचणो आहे, जन्नत जा वसी वसी दरवाज़ा, वॾा वॾा दरवाज़ा, उन्हनि दरवाज़नि ते भीड़ लॻल हूंदी, रश लॻल हूंदी, जमात जी शिकिल में हज़ारनि जा टोला जन्नत जे दरवाज़नि ते पहुतल हूंदा। जॾहिं जन्नत जे दरवाज़नि ते इहे वॾा वॾा टोला नेक माण्हुनि जा पहुचंदा त साम्हूं इस्तक़बाल करण वारा अल्लाह ताला जा मुक़द्दस मलाइक फ़रिश्ता हूंदा। सलामुन अलैकुम तिबतुम फ़दख़ुलूहा ख़ालिदीन। ऐं अचण वारो तव्हां ते सलाम हुजे, तव्हां सुठी ज़िंदगी बसर कई, अॼु हमेशह हमेशह लाइ जन्नत में दाख़िल थी वञो। त मुंहिंजा दोस्तो या मोमिन जी ख़्वाहिश आहे त रब्बुल आलमीन मूंखे जन्नत अता करे छॾे। ऐं वाक़िअतन जन्नत का मामूली नेमत कोन्हे। अल्लाह ताला जन्नत जो ज़िक्र कंदे किथे फरमाई इहे मुंहिंजा बाना जेके मुंहिंजी इबादत कनि पिया, रुकू ज़रिए, सजदनि ज़रिए, क़याम ज़रिए मूंखे राज़ी करण जी कोशिशि कनि था। फरमाई इहे मुंहिंजा बाना जेके डिॼनि था, ख़ौफ़ खाइनि था। यूफ़ून बिन नज़र व यख़ाफ़ून यौमन कान शर्रुहु मुस्ततीरा।
बासूं बासीन था, ख़ैरातूं कनि था, मिसकीननि खे खाराइनि था, इन इरादे सां त असां खां रब्बुल आलमीन राज़ी थी वञे ऐं क़यामत ॾींहुं असां ते कावड़ियल न हुजे। इन इरादे सां दुनिया में इहे नेकी जा कम कनि था। अॻियां ख़ुशख़बरी ॾिने फवक़ाहुमुल्लाहु शर्र ज़ालिकल यौम वलक़ाहुम नज़रतन व सुरूरा वजज़ाहुम बिमा सबरू जन्नतन व हरीरा। अल्लाह ताला इन्हनि जे नेकियुनि सबबि इन्हनि खे उन ॾींहं जे हर क़िस्म जे शर ऐं नुक़सान खां बचाए करे रखियो आहे ऐं अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत ॾींदो। ऐं जन्नत जी सदा बहार मौसम जो अल्लाह ते ज़िक्र कयो। सदा बहार मौसम यानी न जन्नत जे अंदरि गर्मी हूंदी ऐं न जन्नत जे अंदरि सख़्तु थधि हूंदी, न सख़्तु सियारो ऐं न सख़्तु गर्मी, बल्कि हमेशह हमेशह लाइ सदा बहार मौसम जेका आहे उहा जन्नती हूंदी जंहिं मंझां जन्नती लुत्फ़ अंदोज़ थींदा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान आहे त क़यामत ॾींहुं जॾहिं जन्नती जन्नत में दाख़िल थी वेंदा त अल्लाह जा मलाइक ऐलान कंदा, जिन जी ड्यूटी हूंदी ऐलान जी, त हाणे ऐलान करियो जो अल्लाह जी जन्नत अहले जन्नत सां भरिजी चुकी आहे, हाणे ऐलान करियो। उहो छा ऐलान आहे? ए जन्नतियो, तव्हांखे मुबारकबाद हुजे जो तव्हां हमेशह ज़िंदा हूंदो, तव्हां ते मौत न ईंदो, तव्हां हमेशह सेहतमंद हूंदो, तव्हां ते का बीमारी न ईंदी, तव्हां हमेशह नौजवान हूंदो, तव्हां पोढ़ा न थींदो, तव्हां हमेशह नेमतुनि में हूंदो, तव्हां खां नेमतूं खसियूं न वेंदियूं। अंदाज़ो लॻायो जन्नत जी केॾी अज़ीम नेमत आहे जेका रब्बुल आलमीन ईमान वारनि लाइ ऐं अमल साले करण वारनि माण्हुनि जे लाइ तयारु करे छॾी आहे। तंहिं करे जेको अमल जेका नेकी इंसान दुनिया में करे थो इख़लास सां करे, दिलि में तक़वा मौजूदु हुजे, अल्लाह ताला उन माण्हू खे कॾहिं पंहिंजी रहमत खां महरूम न फरमाए। फरमायईं त हीअ अखियुनि जो ठाल बि तयारु करे छॾियो। दुनिया में तव्हां जेका दीन जी शिकिल में महिनत करियो था, अमल करियो था, उन जे नतीजे में जन्नत जी शिकिल में मूं तव्हांजे लाइ अखियुनि जो ठार महिमानी तयारु करे छॾी। तंहिं करे हिकु मोमिन मुस्लमान जूं जेके बि नेक ख़्वाहिशूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम ज़रिए उमीद ॾियारी त इहे सभु ख़्वाहिशूं मोमिन मुस्लमान जूं पूरियूं थियनि। जंहिं रब असांखे माह रमज़ान में नेकी करण जी तौफ़ीक़ ॾिनी, रोज़ा रखण जी तौफ़ीक़ ॾिनी, निमाज़ूं पढ़ण जी, क़ुरान पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिनी, उन मालिक जे अंदरि हिकु मोमिन मुस्लमान पुर उमीद आहे त रब्बुल आलमीन क़यामत ॾींहुं मुंहिंजा गुनाह माफ़ करे मूंखे जन्नत अता कंदो। पर गॾोगॾु हिकु शइ अञा बि लाज़िम आहे, उहा हीअ आहे त को बि इंसान पंहिंजे अमल ते वॾाई न करे, तकबुर न करे त मूं हेॾा सारा अमल कया आहिनि, आउं त पको जन्नती आहियां, इहा दवा बि न करे। दिलि में अहिड़ो ख़्याल बि पैदा न थिए, बल्कि हर वक़्तु अल्लाह जो ख़ौफ़ हुजे त रब्बुल आलमीन मुंहिंजी नेकी क़बूल फरमाए, मूंखां राज़ी थिए ऐं मूंखे पंहिंजे कावड़े अज़ाब खां बचाए। हर वक़्तु ख़ौफ़ हुजे। रसूल अकरम साहिब जी हदीस आहे सही मुस्लिम जे अंदरि, पाण फरमाइण लॻा दुनिया में को बि अहिड़ो इंसानु कोन्हे जंहिंखे उनजो अमल जन्नत में पहुचाए। अंदाज़ो लॻायो अमल करण वारा बेशुमार आया, अल्लाह जा नेक बाना, तव्हांजो अल्लाह जा नबी अलैहिस्सलाम जिन जे अमल जी ॻाल्हि अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि वरजाए वरजाए कई आहे। एॾा वॾा नेक इंसान जिन जो ज़िक्र अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, पर पाण फरमायूं को बि माण्हू पंहिंजे अमल जे करे जन्नत में कोन वेंदो जेसि ताईं अल्लाह ताला जी रहमत शामिल हाल न हुजे। रावी सवाल करणु लॻो, अल्लाह जे रसूल वला अंत, तव्हांजा त अमल वॾा आहिनि, तव्हां वटि अमलनि जा ज़ख़ीरा आहिनि, छा तव्हांजे लाइ बि इहा साॻी ॻाल्हि आहे? पाण फरमाइण लॻा वला अना इल्ला अन यतगम्मदनी अल्लाहु बिरहमा, मुंहिंजे लाइ बि साॻी ॻाल्हि आहे, मूं वटि केतिरा अमल आहिनि, पर अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे रहमत जी चादर में वेढ़े करे मूंखे जन्नत में दाख़िला अता फरमाईंदो। तंहिं करे दिलि जे अंदरि तकबुर ऐं वॾाई न हुजे त मूं हेॾा नेक अमल कया आहिनि, आउं यकीनी जन्नती आहियां, बल्कि हर वक़्तु अल्लाह ताला जो ख़ौफ़ हुजे ऐं पुर उमीद हुजे इंसान ऐं अल्लाह ताला खां अमल जे क़बूलियत जो सवाल कंदो हुजे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जे ख़ज़ाननि में कंहिं बि क़िस्म जी खोट न आहे,
पर सवाल ही आहे त असां वटि घुरण जो अंदाज़ ऐं उसलूब सही हुजे। रब्बुल आलमीन खां असां घुरी सघंदा आहियूं। रब्बुल आलमीन जे रहमत में उन जे ख़ज़ाननि में कंहिं बि क़िस्म जी खोट कान्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जन्नत जा नक्शा छिकिया ऐं अहल जन्नत जी ॻाल्हि कई, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जिते इहा ॻाल्हि वाज़े कयऊं त सभ खां पहिरीं जन्नत में पेर रखंदड़ ख़ुदि अल्लाह जो पैगंबर, उते पाण वही ज़रिए इहो इतलाह बि ॾिनऊं। पाण फरमाइण लॻा मूंखे ख़बर आहे त आख़िर जे अंदरि जन्नत में केरु वेंदो ऐं उनखे छा कुझु मिलंदो। आख़िरी हदीस बयानु करे पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि त पाण फरमायूं मूंखे ख़बर आहे आख़िर में केरु वेंदो ऐं उनखे जन्नत में मिलंदो छा। पाण फरमाइण लॻा हिकु माण्हू जेको गुनाहनि जे करे जहन्नम में वियो हलियो, पर हुन वटि शिरक न आहे, ॿिया गुनाह आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन शिरक खां अलावा बाक़ी जेके गुनाह आहिनि जेकॾहिं फ़ैसिलो करे त हिन माण्हूअ खे सज़ा मिले, जहन्नम जे अंदरि साफ़ ऐं पाक थी वञे, पोइ हिन खे जन्नत में पहुचायो वञे। केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे जहन्नम में जलाए साड़े करे पाक कयो वेंदो ऐं बाद में उनखे जन्नत जे हवाले कयो। पाण फरमाइण लॻा हिकु उहो माण्हू जेको सभिनि खां आख़िर में जन्नत में पहुचंदो, उहो रेड़ियूं पाईंदे जहन्नम खां निकिरण जी कोशिशि कंदो, तव्हांजो जहन्नम जा निकिरी ईंदो। पाण फरमाइण लॻा जॾहिं उहो जहन्नम जा ॿाहिरि निकिरंदो त पोयां लोणूं हणी करे जहन्नम ॾांहुं ॾिसी करे चवंदो मुंहिंजे रब जा मूं ते अहसान आहिनि, जंहिं मालिक मूंखे तोखां नजात ॾिनी आहे। जेके मूं ते अहसान मुंहिंजे रब जा आहिनि उहो कंहिं माण्हू ते कोन्हे। अलाह ताला मूंखे तो जहिड़े अज़ाब खां नजात ॾिनी, छुटकारो ॾिनो आहे, मूं ते अलाह जा करोड़ अहसान आहिनि। पाण फरमाइण लॻा कुझु देरि इंतज़ारु कंदो, तेसि ताईं अॻियां खेसि हिकु वणु नज़र ईंदो ऐं अलाह खां दुआ घुरंदो मुंहिंजा मालिक मूंखे हिन जहन्नम जी बाहि साड़े ऐं जलाए छॾियो आहे, मूंखे हिन वणनि जी छांव नसीब कर त कुझु राहत हासिलु करियां। अलाह ताला फरमाईंदो ऐं मुंहिंजा बाना जेकॾहिं आऊं तोखे उन वण जी छांव ताईं पहुचायां त तुंहिंजो वरी ॿियो मुतालबो हूंदो, उहो अर्ज़ु कंदो मुंहिंजा मालिक मुंहिंजो इहो ई मुतालबो आहे त मूंखे इन वण जी छांव नसीब कर, मूंखे सभु कुझु मिले। अलाह ताला उनखे उन वण जी छांव नसीब फरमाए। कुझु देरि ताईं उते रहंदो, उन वण जी छांव में राहत ऐं सुकून हासिलु कंदो, तेसि ताईं अॻियां वरी उन खां बि वॾो छांव वारो वणु खेसि नज़र ईंदो। सुवालु कंदो मुंहिंजा रब हू वॾो वणु आहे, छांव वारो आहे, मूंखे उन वण ताईं पहुचाए। अलाह ताला जो इन बहाने सां मुकालमो जारी आहे, ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। अलाह फरमाईंदो तुंहिंजो मुतालबो ख़तमु कोन थींदो। अर्ज़ु कंदो मुंहिंजा मालिक मुंहिंजो इहो ई मुतालबो। अलाह ताला ॿिए वण ताईं पहुचाए। उते पहुचण खां पोइ कुझु आराम करण खां पोइ वरी साम्हूं टियों वणु खेसि नज़र ईंदो ऐं सवालु कंदो मुंहिंजा मालिक हीउ जेको वणु आहे इहो हिन ॿिन्ही वणनि खां वॾो वणु आहे, मूंखे इन ई ताईं पहचान। रब्बुल आलमीन फरमाईंदो ए मुंहिंजा बाना तुंहिंजा मुतालबा ख़तमु कोन था थियनि, तुंहिंजी वरी बि का तलब हूंदी। अलाह ताला उन्हनि जे मुतालबे ते टे वण ताईं पहुचाईंदो ऐं उहो टियों वणु हदीस में अचे थो त जन्नत जे क़रीब हूंदो, जितां हू जन्नतनि जा आवाज़ ॿुधंदो रहे। जॾहिं उन वण ताईं पहुचंदो सवालु कंदो मुंहिंजा मालिक मूंखे जन्नत में दाख़िला था। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो त बाना तुंहिंजा मुतालबात ख़तमु थियण जहिड़ा आहिनि ई कोन। हदीस जा मुख़्तलिफ़ तौर कई। अल्लाह फरमाईंदो वञ दाख़िल थी जन्नत में, अंदरि झांकींदो ॾिसंदो ऐं चवंदो मुंहिंजा रब जन्नत माण्हुनि सां भरी पई, हिन में पेर रखण जी घटि ई कान्हे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे इन गुनाहगार बाने खे सवाल सेखारींदो, मुतालबा सेखारींदो, तूं सवाल कर, घुर कर, तोखे छा ॾे। केतिरियूं शयूं घुरंदो, अलाह वरी यादि ॾियारींदुसि। हदीस अल्फाज़ आहिनि, अलाह फरमाऊं जा बाना तूं इन ॻाल्हि ते राज़ी आहीं, दुनिया जा सभई ख़ज़ाना तोखे ॾेई छॾियां, तूं राज़ी आहीं। हदीस अल्फाज़ आहिनि त उहो बानू इहा ॻाल्हि ॿुधी करे चवंदो त मुंहिंजा रब तूं रब्बुल आलमीन आहीं ऐं मूं तां मज़ाक़ थो करीं। हदीस अल्फाज़ आहिनि रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मौक़े ते खिली पवनि था ऐं पाण फरमाइनि था मुंहिंजे खिलण जो सबबु हीउ आहे त अलाह जे बाने इहा ॻाल्हि ॿुधी करे अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुदि ज़हक फरमाईंदो, खिलण रब्बुल आलमीन सिफ़त बि आहे। अल्लाह फरमाना वञ दुनिया जे ॾहूं बराबरि
आऊं तोखे जन्नत में ख़ज़ाना ॾियांसि। अंदाज़ लॻायो, गौर करियो त रब्बुल आलमीन अहल जन्नत खे केॾी वॾियूं नेमतूं अता फ़रमाईंदो। हीअ त आख़िरी जन्नत ई आहे, पर इन खां अॻु में जेके माण्हू जन्नत में पहुता उन्हनि खे छा कुझु न मिलंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात में उमेद आहे त रब्बुल आलमीन असांजे गुनाहनि खे माफ़ फ़रमाईंदो, असांजे कयल नेकियुनि खे क़बूल फ़रमाईंदो ऐं असांखे ज़िंदगी भर दीन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो तांजो असांजो मौत ईमान इस्लाम ते थिए। शाल रब्बुल आलमीन सॼी ज़िंदगी असांखे प्यारे पैगम्बर जी सची ताबेदारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, दीन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन असांखे क़यामत ॾींहुं पंहिंजे ग़ज़ब कावड़े अज़ाब खां महफ़ूज़ फ़रमाए ऐं अल्लाह ताला असांखे अहल जन्नत में शामिल फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।